वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व सादात उज़्ज़ाम बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अजो की न बाबरकत महफिल में अल्लाह ताला तमाई असां खे हाज़री नसीब फरमाई आ। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधण जे वास्ते जमो थिया आहियूं। कुछ तव्हां मुखां अॻु में असांजे मोहतरम मुकर्रम मौलाना मोहम्मद इरफान अली सिकंदरी दामत बरकातुल आलिया खां शरई ऐं दीनी ऐं मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, नातू बि तव्हां ॿुधियूं। मुखे भी हुकुम थियो आहे त आउं बि तव्हांजी ख़िदमत में चंद मारूज़ात पेश कयां। अल्लाह ताला खां दुआ कयो रब करीम मूं गुनहगार खे शल हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे रब्बुल आलमीन हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान करीम जे दस्तूर मुताबिक अल्लाह सईं जल जलालहू अमन वालहू कॾहिं फरमाईंदो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू, इन मां मुराद हूंदी आहे उहे ईमान वारा शख्स जन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो आहे। उन्हनि खे रब करीम सॾे मुखातब थी ऐं उन्हनि खे कुझु अहकामात ॾींदो आहे। ओ ईमान वारो, कदे वरी अल्लाह से फरमाइंदो आहे या अय्युहल काफिरून कुल या अय्युहल काफिरून, ओ काफिरो। पर ही मूं जेका आयत तव्हां जे आॾो तिलावत कई आहे उन में वरी ॻाल्हि ॿिए क़िस्म जी आहे। हिकिड़ो अक़ीदो हक़ वारो आहे, हिकिड़ो अक़ीदो बातिल आहे। जेकॾहिं ईमान वारो आहे त हुन जो अक़ीदो एतिक़ाद हक़ वारो अक़ीदो आहे। जे माअज़ अल्लाह ख़ुदा पनाह ॾे हू काफ़िर आहे त उहो वरी बातिल अक़ीदे जो आहे। पर रब्बुल आलमीन पंहिंजे दस्तूर मुताबिक मालिका ईमान वारनि सां बि मुखातब थींदो आहे, काफ़िरनि सां बि थींदो आहे। पर हिते वरी जेका आयत मूं तव्हां जे आॾो पढ़ी आहे इहा अल्लाह पाक जे ज़ात कंहिं बि अक़ीदे कंहिं बि नज़रिए खां बालातर थी करे रब से फरमाए थो या अय्युहन्नास, ऐ इंसानो। इन्ही ते तव्हांखे असांखे गौर करणो आहे। अॻिते रब से छा थो फरमाए उन खे बि ॿुधणो आहे। हिकिड़ो दफ़ो सलाह शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब्बुल आलमीन ने फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना। या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नास,
ऐ इंसानो उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम, इबादत कयो तव्हां पंहिंजे रब करीम जी जंहिं तव्हांखे पैदा फरमायो आहे। अदा मौलवी जो इहो टपड़ वेढ़ा आहे, खणो ई धंधो कयो त हाणे माण्हू जो सीड़ाए। जलसनि खे ताड़ियूं ॾिठा हूंदा त किथे कारोबार वञी को माण्हू भली न ॿुधनि पर असांखे चार पैसा मिलनि। वेड़ा 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 आहे जेके वेड़ा न त मां मोकिलियां थो माण्हू हिकिड़ी केसेट किताब फी सबीलिल्लाह खणी वेंदसि। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सां पढ़ो, सभई ॾाढे पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालो फरमायो या अय्युहन नास उबुदू, ऐ इंसानो इबादत कयो रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम, उन पंहिंजे रब करीम जी जंहिं तव्हांखे ख़ल्क़ियो आहे। वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, उहो रब करीम रुगो तव्हांजो ख़ालिक़ कोन्हे बल्कि जेके तव्हां खां अॻु में गुज़री विया उन्हनि जो बि उहो रब ख़ालिक़ आहे। लअल्लकुम तत्तक़ून, उम्मीद इहा आहे त जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जी इबादत कंदो त तव्हांखे रब्बुल आलमीन तक़वा नसीब फरमाईंदो। मुंहिंजा भाउ, हिन आयत करीमा में रब्बुल आलमीन आम पंहिंजे इबादत जी मखलूक खे दावत ॾिनी आहे। पोइ भला जेकॾहिं सभई इबादत कनि त इबादत कहिड़ी कनि? तव्हांखे मूं ॿुधायो न त हिते में कहीं मज़हब जी ॻाल्हि कान्हे। ऐं सुन्नियो सुन्नी तरीक़े सां इबादत कयो, ओ शिया शिये तरीक़े सां इबादत कयो, यहूदियो तव्हां यहूदी मज़हब मुताबिक़ इबादत कयो, नसारो अवां नसारनि जे तरीक़े सां इबादत कयो, ओ सूफियो तव्हां वरी सूफी तरीक़े सां इबादत कयो। अॻे ॿुधंदासीं शियो सुन्नी वहाबी काफर मुसलमान यहूदी नसारो, हाणे वरी हिकु नओं मज़हब पैदा थियो आहे सूफी। सोणो छोकिरो ॾिसंदा बिस्मिल्लाह, रन ॾिसंदा बिस्मिल्लाह, कुर्बान वञा सोणे हुस्न सरदार दा। न निमाज़ आ, न रोज़ो आ, न हज आ, न ज़कात आ, गेड़ू टोपी पाए मुंहिंजा दोस्तो चवनि ख़ुदा जे वास्ते परे भॼो, उठ न खाई वञे। इहो वरी बेदीननि जो टोलो सभिनि खे मारे। यहूदी भी कंहिं तरीक़े ते, नसारा भी कंहिं तरीक़े ते, मुसलमान भी कंहिं तरीक़े ते, काफर भी कंहिं तरीक़े ते, हिंदुनि जो भी को तरीक़ो आहे। सूफी सॾाइण वारनि जो को तरीक़ो कोन्हे। इहो बेदीननि जी जमात आहे। शर रब तव्हां सां से बचाए, चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। वरी हिन जा जेके वॾेरा सरदार आहिनि न, जेके हिननि खे पटियूं पढ़ाइनि था, उहे चवनि था बाबा सूफी ला मज़हब, सूफीअ जो को मज़हब ई कोन्हे, माना हिलाल हराम जी काती। छा चओ? ॾाढे चओ असां मुसलमान हो, मुंहिंजा दोस्त बकर भी खाईंदा हो, कुकड़ भी खाईंदा हो, ढगो भी खाईंदा हो, तितर भी खाईंदा हो, ये न सही। वरी मुंहिंजा दोस्त ईसाई खिंजीर भी खाईंदा हो। हे जेके पंहिंजे मुल्क में घुमनि था पाले शाही, उहे गिदड़ लूकड़ भी खाईंदा हो। सूफी चवे तो न मां हिंदू न मुसलमान, मां सभु कुझु रहड़े वेंदो आहियां। सब कुछ
अब आज को हिंदुन वारी पर्व करे, मुसलमानन वारी भी करे, यहूदन वारी भी करे, काफरन वारी भी करे। ऐं मुंहिंजा दोस्त ईसाइन वारो खिंजीर भी चवे मां खावा, बाले शाहन वारा भोला बकड़ ऐं रिछ भी खाए वञे, ऐं हलाल जो को हराम न को हिलाल न को चा। बाबा सूफी ला मज़हब, असा जो को मज़हब कोने को। मुंहिंजा दोस्त अवां खां पुछां थो इहो सुठो आ ख़राब आ? ॾाढे 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 चओ, खुली खुली चओ। इन्ही मज़हब जड़ो दुनिया में भी बुरो मज़हब आहे जो ला मज़हब हुजे, को तो मज़हब हुजे, को तो बुनियाद हुजे। ओ मुंहिंजा दोस्त इन्हनि सूफ़िन खे लॼायो आ। जेकॾहिं तोखे सूफ़ी ॾिसणो आ त हज़रत पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी खे ॾिसणो आ। जे सूफ़ी तोखे ॾिसणो आ त जुनैद बगदादी खे ॾिसणो आ। सूफ़ी तोखे ॾिसणो आ त बायज़ीद बिस्तामी खे ॾिसणो आ। तोखे सूफ़ी ॾिसणो आ त सोणे कलंदर शहबाज खे ॾिसणो आ। शाह अब्दुल लतीफ भिटाई खे ॾिसणो आ। हज़रत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े घणी रहमतुल्लाह अलैह खे ॾिसणो आ। मुंहिंजा दोस्त इहे सूफ़ी हक़ीक़त में आलिम बि हुआ त आरिफ बि हुआ, न क़ुरान खां ॿाहिरि हुआ न हदीस खां ॿाहिरि हुआ। 24 कलाक चवंदा हुआ अदा जो दम गाफ़िल सो दम काफ़िर। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुन जी ज़ुबान बि 24 कलाक ख़ुदा जे ज़िक्र सां हूंदी हुई त क़ल्ब हुन जो बि ख़ुदा जे ज़िक्र में मशगूल हूंदो हो। जेके छोरन जे पुठियां रनुन जे पुठियां न निमाज़ न रोज़ो न हज न ज़कात, हाणे इहे सही कहिड़ो मज़हब हूंदो? इहे तोखे पाण सां गॾु जहन्नम ॾे वठी वेंदा। चवनि था त असां त घणेई बुछड़ा आहियूं पर ॿिए खे बि बुछड़ो। हिकिड़ो सूफ़ी हेॾे ठारू शाह जे पासे हो, नालो कोन थो खणा, उहो मरी वियो चई मूंखे पूरजो न। छो कि मां पियो हूंदो सालनि जा साल, मूंखे न का तकलीफ़ थिए न का छा, पियो हूंदुसि मुंहिंजा मुरीद पिया दीदार कनि। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी गर्मी जी मुंदी 8 ॾींहं अची सुजो अची नक मां कननि मां पाणी वढ़ुसि अची धप कयई। मुंहिंजा दोस्त वॾेरे ॻोठ वारे खणी लठ जे शागिर्दनि खे पूरो पंहिंजे पिढ़े खे न त घुराया थो भंगी खॾ में छिके वञी हणंदसि, पोइ जॾहिं ढूंढ कयई तॾहिं वञी पूरियोसि। अल्लाह जा वली मरद खुदा जा वली जेरा हूंदा। अला इन्न औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। अल्लाह जा वली मरदाना है, हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। मुझा भा मुझा दोस्त सूफी सफाई वारे के चइबो आ जेको पंहिंजे क़ल्ब के गुनाहन खां बचाए, गिला गीबत खां बचाए, अल्लाह जे बेफरमानी खां बचाए, रसूल करीम जी बेफरमानी खां बचाए, पाण के हराम खां बचाए, पाण के हर किस्म जी पलीती खां बचाए ऐं उन्ही तरीक़े ते हले जेको तरीक़ो आमना जे लाल मुहम्मद रसूलुल्लाह ॿुधायो आ। वो तरीक़ो जो को खुदा जो हबीब खणी आयो, खुदा जे महबूब जी असांखे सेखारियो, उन्ही तरीक़े ते हलण वारे के सही माना में सूफी चइबो आ। हे सूफी न अथव, हे सुल्फी अथव। सुल्फी चाहन बाबा ॾाढे ॾाढे चओ ॿीहर सुल्फी कहिड़े सुल्फी चइजो, सूफी न चइजो। इहे सुल्फी हल, सूफी न हल। सूफी जी तोखे कहिड़ी ख़बर? सूफी साफ़ कयो धोई वर्क विसाल जो। मिठाई साहब तां कुर्बान वञो। सूफी साफ़ कयो धोई वर्क विसाल जो, तंहिं पोइ थियो मुशाहिदो महबूब जो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भला ॿियो त ख़बर अहिड़े सां यारी त कान अथव न, अला मरी विया हो सफ़ा आवाज़ ही नथो निकिरे। खुली पढ़ो, खुली सल्लल्लाहु
अब हजरत मंसूर हल्लाज ॿुधो तो मंसूर छा केड़ो ॾाढे जो छा मंसूर जबल मस्ती में ईंदो हो त पोइ हुन खां लफ़्ज़ मस्ती में के निकिरी वेंदा हा हुनखे सज़ा ॾिनऊं फाही चाढ़ियऊं फाही चढ़ी वियो मां सूफ़िन खे चवां थो यादि रखो उन मंसूर हल्लाज जी तारीख़ पढ़ो 5 वक्त तो हुन कज़ा नमाज कोन कई तहज्जुद भी कज़ा कोन कई इशराक भी कज़ा कोन कई पर रात जो 1000 नफल रोज पढ़ंदो माण्हू चस त हिकिड़े पासे तो चवी अनल हक अनल हक अनल हक दावा तो करी मां हक आहियां ऐं हक तू आ त वो नफल छो तो पढ़ी चए तो अदा जेको यार सां यारीअ जी दावा करे ऐं यार जो चवण न मञे उनखे हैफ हुजे जेकॾहिं मुंहिंजी अल्लाह सां मोहब्बत आहे त अल्लाह जे इबादत में मूंखे मज़ो ईंदो आहे रब जी इबादत में जमल मां सजदो रखंदो आहियां ऐं सजदे जे टाइम ते चवंदो आहियां सुभान रब्बियल आला चओ चओ सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला एसी ताईं मथो कोन खणंदो आहियां जेसी ताईं पंहिंजे कननि सां ॿुधां त मूंखे इल्हाम थिए लब्बैक या अबदी जियो मुंहिंजा माना जियो सोने के सॾु कया सोनो वर्दी ॾे जवाब ॾे पोइ मथो खणी वरी ॿियो सजदो कंदो आहियां अरे सूफ़ी त इहे हुआ जंहिं पंहिंजी हक़ीक़ी सफ़ाई करी ऐं उन अल्लाह जी इबादत में मशगूल रहिया आ त तोखे हिकिड़ो पीराना पीर जो कौल बि ॿुधाए पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो फरमाइन था त बंदो जनी अल्लाह सां मोहब्बत जी दावा कंदो आ पाण हिकिड़ो मिसाल ॾियनि था जेकॾहिं को तव्हांजो महबूब तव्हांजी ओताक ते अचे परे खां अचे अवां वटि रात अची टिके गौस पाक फरमाइनि था ॾियो ख़बर अवां महिमान खे मानी कराए हथ ॾेई हलिया वेंदव या हुन सां रात जो कचहरी बि कंदव तव्हां खणी ॿुधायो अॾे कचहरी कंदव न छो परे खां आयो आहे इहो बेमरूवती आहे जो महिमान जागे मेज़बान वञी सुम्हे अब हाओ न सही इहा बेमरूवती आहे जो महिमान वेठो जागे ऐं मेज़बान वञी घर सुम्ही पवे पोइ जेकॾहिं घर धणी थकल बि हूंदो आहे हाणे कीअं चवे त दा सुम्ह पोइ अटकल कंदो आहे हुनजे आॾो ओबासी ॾींदो आहे मन चवे त भला तूं बि सुम्ह त मां बि सुम्हां पर जेकॾहिं अॻियो हूंदो पको ते पियो ओबासी ॾे भली ॾियारी निकिरे ई पर मूंसां कचहरी कर अखलाक तौर सां महिमान वेठो हूंदो आहे त ओताक घर धणी में वेठो हूंदो आहे महिमान सुम्हंदो आहे पोइ ओताक धणी वञी सुम्हंदो आहे हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला ने फरमाए तो बान्हा दावा कनि था त असां अल्लाह सां मोहब्बत कंदा आहियूं हाय फातो जे हाल ते जो रब सुम्हे ई कोन ऐं तूं सुतो पियो आहे इन्हीअ जे करे अल्लाह जा बाना सारी रात जागी जागी पंहिंजे रब सां कचहरियूं कंदा आहिनि बेटा ऐसा चवे तो सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हनि जी आबुदुल लतीफ चवे मिटीअ लधो मान पोइ कोड़े थियनि कुर्बान अचो आसण तन जे
यार जागे असां सुम्हूं ॿियो ठहे कोन थो। अल्लाह जे हबीब खे बि रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजा सोना ॿियनि जे मथां मूं 5 नमाज़ूं फर्ज़ कयूं आहिनि पर फतहज्जत बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। तो महबूब ते वरी 6 नमाज़ूं फर्ज़ आहिनि। असांजे लाइ तहज्जुद नफ़िल आहे, चाहे असांजे लाइ तहज्जुद रसूलुल्लाह ते फर्ज़ हो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते फर्ज़ हो, पाण उन्हीं खे पढ़ंदा हा। असांजे लाइ जॾहिं 3 नफ़िल पढ़ियासीं त तहज्जुद थियो, 2 पढ़ियासीं त तहज्जुद, हिकिड़ो नफ़िल 2 रकातूं पढ़ूसीं त तहज्जुद। पर मुंहिंजे हबीब जी आदत हूंदी हुई बी आमना जे लाल जा पेर सुजी पवंदा। अम्मा आशा सिद्दीका अर्ज़ कंदी ही या रसूल अल्लाह, अल्लाह पाक जी ज़ात फरमायो ले यग़फिर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिका व मा तअख़र। मुझा सोना करीम तुझो अव्वल आखिर पाका, न तुझा अग में गुनाह न तुझा पोए गुनाह। तू तो अल्लाह पाक जो बख्शिश वारो बानो आ, एतरो छो छो बीही पियो जॾहिं अल्लाह पाक तोखे गुनाह हुई कोन ॾिनो आ, तू गुनाहन खां पाक आ, एतरो छो छो जागी। पाण फरमाईंदा आशा मुते राणो राज़ी थियो, मूंखे नबियनि जो सरदार बणायई। मूसा मिनथू कयूं दीदार कोन कराईंस, मूंखे लामकान ते घुराए दीदार कराई। क़यामत में सारो जहान नफ्सा नफ्सी जे आलम में हूंदो, केर कंहिंजो साथ कोन ॾींदो। अल्लाह सही मूंखे क़यामत में ताहा जो ताज पाराए शफाअत जो इज़्न ॾींदो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मूंखे चवंदो सल तो त घुर त तोखे अता कयां। वो मुंहिंजी आशा एॾा मूंते अल्लाह साईं वड़ कया। अफलम अकुन अब्दन शकूरा, भली खुदा पाक मुंहिंजो को बि गुनाह आहे ई कोन, मूंखे आहे ई कोन, पर मां एतिरी इबादत इन्ही जे करे कंदो आहियां त छो न मां पंहिंजे रब जो शुक्रगुज़ार बणिजां। वला इन शकरतुम लअज़ीदन्नकुम वला इन कफरतुम इन्न अज़ाबी लशदीद। रब्बुल आलमीन फरमाईंदा जेतिरो तूं मुंहिंजो शुक्र कंदो आ, मां अल्लाह ताला तोखे वधाए वधाए ॾींदो आहियां। मुझा दोस्त इबादत असां खे करणी आ, हर हाल में करणी आ। सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा हा, उन्हनि जो हिकिड़ो असर आ, उन्हनि जो हिकिड़ी हदीस पाक आ, उन्हनि जो हिकिड़ो कौल मुबारक आ। पाण फरमाईंदा हा त अल्लाह साईं इबादत जो हुकुम ॾिनो आ। इबादत जो ॾाढे चओ, पर जेकॾहिं अल्लाह साईं जो हुकुम न बि हुजे हा न, हज़रत उमर तो चवे त असांजो अकुल असांखे इबादत कराए हा। असांजे अकुल जी तक़ाज़ा हुई त असां अल्लाह जी इबादत कयूं। छो त इहो सोचूं हा त मानी केर थो ॾे, रिज़्क़ रोज़ी केर थो ॾे, अखियूं कंहिं ॾिनियूं, हथ कंहिं ॾिना, पेर कंहिं ॾिना, कंहिं असांखे जवानी ॾिनी, ॿार मां जवान कयईं, उहो उल्लासी जेको असांखे हज़ार नेमतूं सिहत जहिड़ी नेमत अता फरमाए थो। धूड़ मझां धन पैदा करे, हे ज़मीन मां सुठा सुठा फसल अंब खजूं मिठा पिया थियनि। इहो केरु ॾियण वारो आहे? अल इंसान अबीदुल एहसान, इंसान एहसान जो ग़ुलाम हूंदो आहे। अकुल जी तक़ाज़ा ही हुकुम हुजे या न हुजे, पर अकुलमंद खे इबादत ज़रूर करणी पइजी वञे हा। अल्लाह साईं अकुल त ॾिनो आहे, पर असांजो अकुल एॾे कमु नथो करे त को अल्लाह पाक जी ज़ात जी इबादत कयूं। बाक़ी कारोबार में ॾाढा होशियार आहियूं, कूड़ हणण में ॾाढा होशियार आहियूं, ॻाल्हि ठाहिण में ॾाढा होशियार आहियूं, पंहिंजे जान जिंद छॾाइण में ॾाढा माहिर आहियूं, पंहिंजे अकुल खे मनफ़ी पासे हलाइण लाइ तयारु आहियूं। मुस्बित पहलू असां कॾहिं बि कोन ॾिठो आहे त जाॾे असांजी चङाई आहे, भलाई आहे, उन पासे भी असांजो अकुल कम करे। मुझा दोस्त अज़ीज़, उन्हीं रब करीम जे ज़ात बाबरकात बिना कंहिं मज़हब फ़र्क़ जे असांखे सभिनी इंसान खे चओ इबादत कयो। हाणे सुवाल रहिजी वियो त हाणे अल्लाह से तो या अय्युहन नास
ऐं इंसानो इबादत कयो। हाणे यहूदी था चवनि मां बि इंसान आहियां, पंहिंजे मज़हब ते कयां। नसारो थो चए मां पंहिंजे मज़हब ते कयां। हिंदू थो चवे मां पंहिंजे मज़हब ते कयां। अला हाज़ल क्यास सभई मज़हब अला से चयो इबादत कयो, इबादत कयो पर पंहिंजे पंहिंजे मज़हब ते न। इन जे लाइ बि हुकुम बीठो आहे। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। केड़ो हुकुम आहे? अल्लाह अवां खे करणी आहे इबादत अल्लाह जी। ऐं तव्हां चओ था असां पंहिंजनि मज़हबनि ते कंदासीं। रब चवे थो त न, मां तव्हां खे मुक़रर करे थो ॾियां त जेको मुंहिंजे रसूल जो ग़ुलाम आहे उहो ई मुंहिंजो फरमान बरदार आहे। मैं युतिर रसूल जहीं बि इताअत कई रसूलुल्लाह जी फक़द अता अल्लाह। अञा ॿी आयत वज़ाह सां ॿुधाए थी लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह। अवां सभिनी खे उम्मीद आई आसरो आहे त रब खे राज़ी करणो आहे। केरु राज़ी थिए? छा चवंदा आहियो? असली सूफ़ी छा चवंदा हा? चवंदा हा त हे कर मिले त रब मिले, जे सभु मिलियो त छा थियो? सुभान अल्लाह। हे कर मिले, केरु मिले? चओ भला हे कर मिले त रब मिले, जे सभु मिलियो त छा थियो? दुनिया में दिल जो मतलब अदा पूरो थियो त छा थियो? अॼो का सूफ़ी जे हे कर मिले त छोरो मिले, थक थी बूथ में सूफ़ियुनि खे पियो लॼाई। सूफ़ी थी करे तो खुदा सां बग़ावत पियो करी, खुदा जे रसूल खे पियो रंजाई, खुदा जी शरीयत जी पियो दुश्मनी करी। मौलवियुनि जो हाल कोन्हे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे आलिम मंसूर वारे ज़माने जा हुजनि हा, इन सूफ़ी खे टंगनि हा निम जे तख़्ते ते, वरी 8 ॾींहं पियो लड़के हा, थप करे हा, कीअं थियनि हा त पोइ ख़बर पइजी वञे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेका मंसूर जे खिलाफ फतवा लिखी वई, उनी फतवा लिखण वारो वॾे खां वॾो मुफ्ती हो हज़रत इमाम मुहम्मद, हज़रत इमाम आज़म अबू हनीफे जो शागिर्द। फतवा उन्हीं लिखी ही, उन ते 72 आलमन वरी सहियूं कयूं। वो चो तो माण्हू चवंदा आहिनि छा बाबा हिकिड़े मौलवी साहब ने मंसूर खे फांसी ते चाढ़ियो, तख्तो खणी कढियो तो मंसूर हेठि वेठो आहे, मुलो टंगियो पियो। वरी ॿियो मौलवी आयो, उन ॿिए मौलवी साहब खे वरी टंगायो, ओ टंगजी वियो त वरी मंसूर लथो पियो, मुलो टंगियो पियो। वरी ॿियो टियों चौथो तां त 72 मुला फाही चढ़ी। इहो ॿुधो अथव न अबा, इहो ॿुधो अथव न? कूड़ 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 कूड़।
जेकॾहिं भला तो वारी इहा ॻाल्हि सची आ त मंसूर त हिकिड़ो मंसूर हो, पर उहे 72 आलिम बि मंसूर हाजर ॾिठो पे त टंगजऊं था पर मुड़ंदासीं कोन। रसूलुल्लाह जी शरीयत मथे करणी आ। कंहिंखे मथे करणो आ? ॾाढे जो कंहिंखे मथे करणो आ? रसूलुल्लाह जी शरीयत खे मथे करणो आ। मुड़िया ॾिठो पे ॾिठो वाठो त हो टंगजे थो बणा हो टंगजियो मां बि टंगजिया न। हालांकि इहो किस्सो कूड़ो आ जेको असली किताबनि में लिखियल आ। उनखे फांसी छो त इस्लाम में फांसी त आहे ई कान। फांसी त अंग्रेज शुरू कई आ। अंग्रेजन जे दौर में हो कोठा लॉर्ड वेवल उनखे फतवा ॾिनी जा या उनखे मुंहिंजा दोस्त लॉरेंस ॾिनी जा फतवा उनखे सज़ा। उनखे इमाम मोहम्मद ॾिनी ही हो मुस्लमान हो उनी चयो त उनखे क़त्ल कयो। छा कयोसि? तलवार सां वढियोसि। पोइ उनजी सिसी वढियऊं। वढण खां बाद में उनखे साड़ियऊं। साड़ण खां बाद में उनजी मिटी दजले दरिया में उछलायो। जंहिं महिल दजले दरिया में हुनजी मिटीअ खे उछलायऊं त दरिया में छोली पैदा थी। इन छोलीअ मां आवाज़ पियो अचे अनल हक अनल हक अनल हक। सुभान अल्लाह त चओ। पाणी मथे चढ़ी काहे थियो शहर। माण्हू भॼी आ इमाम मोहम्मद वटि। साईं हाणे त शहर तो ॿुॾे। छा थियो आ कि हाणे त साईं दरिया मथे छोली खाधी आ ऐं पाणी मां आवाज़ पियो अचे। हज़रत इमाम मोहम्मद उथिया पंहिंजी उहा फतवा वारी मस खयऊं। मस खणी दरिया जे कप ते बीठा। उहा मस कुपड़ी दरिया में हारियऊं। हारे फरमायो मंसूर चुप कर न त अञा बि मोहम्मदी ताज़ीर मिलंदी। मस जाड़ो ॿ टे कतड़ा दरिया में पंहिंजी बाहि ते पाणी पइजी वई। पाणी बीहजियो छो त मंसूर खे बि ख़बर हुई त रसूलुल्लाह जो कानून सभिनी खां मुक़द्दम आहे। पर हो बेअख्तियार हो। उनखे मुजादा बेअख्तियारी में के लफ़्ज़ चया पे पर शरीयत हुनजी बेइख्तियारी खे बि क़बूल कोन कयो। छाजे करे त अल्लाह जे कानून जे आॾो को उज़्र कोन्हे। अल्लाह जो कानून सभिनी खां अटल आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। अदा असांखे ख़ुदा ताला पाण मञायो आहे पर थोरो फ़िक्र कयो गौर कयो। खुदा जे कुदरत जा निशान ॾिसो। तव्हांजो अकुल चवंदो ही शइ अलाह पैदा कई ही शइ अलाह पैदा कई ही शइ अलाह पैदा कई। मूंखे बि अलाह पैदा कयो आहे। जहान खे बि अलाह सही हलाए थो। सदियूं गुज़री वियूं आहिनि न को सिज तो पुराणो थिए न को तो चंड पुराणो थिए। टाइम ते सिज बि लहे थो उभरे थो। चंड बि पंहिंजे टाइम ते अचे वञे थो। मुंदूं बि पंहिंजे टाइम ते अचनि वञनि थियूं। जेकॾहिं तव्हांजो असांजो अकुल सालिम हुजे त जेकर असां ज़िद छॾे चऊं त यार हर हंधि हर जाइ ते अल्लाह जो नालो मिट्टीअ मां आदम जो जिस्म कहे बनायो बिना पीर जे ईसा दुनिया में कैन पायो। चओ सुभान अल्लाह। ज़मीन जे तख्ते ते नबी कहे घुराया सो अल्लाह 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 सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। क्यों पुत बतारा कया कहे जे रोशन बिना वटे कपह जे बिना रमज़ रोगन। सभिल खे सरचाए ॾिसे कीन नोह सभिल खे सरचाए ॾिसे कीन नोह। ज़मीन जे तख्ते ते नबी कहे घुराया सो अल्लाह अल्लाह अल्लाह।
असी खुदा के छड़े दर बदर धिका पिया खाऊं, असी खुदा के छड़े दर बदर ठोकरूं पिया खाऊं, असां अलाए कहिड़नि मुसीबतुनि में फासिया हो। खुदा जो जिक्र कर, खुदा जी इबादत कर। अॼु कंहिंजे लाइ कहिड़ो उस्ताद गुज़ारे भुटो ई खैरात आहे बशकल जो उस्ताद हो जा अला जो उस्ताद बशकल के जो उस्ताद मोजो मां पेचो त जेको ॾिठल हो सही हूंदुस ॾिठल बि कोन पर तहां 5 रुपया घोरिया बशकल अलाए छा ठाहे। अबा साईं उस्ताद कहिड़ो गुज़ारे वियो न तव्हां भुट्टा त गुज़ारींदो वेठा हूंदा जो तो उस्ताद रहमतुल्लाह गुज़ारे असां भुट्टा तहां गुज़ारींदो न। शर हुजे भुट्टो हुजे मतू हुजे जोगी हुजे अवाण हुजे केर भी हुजे सभिनी खे हलणो आहे। वो हलणो आहे त मां शाहपुर चाकर मूं हलियो आहियां तव्हांजे ॻोठ जे लाइ 5 रुपया खीसे में विधम त ॿार किथे तेल वठणो आहे किथे पाणी वठणो आहे किथे सीएनजी भराइणी आहे त पुॼां। अब आहे या न आहे रस्ते ते कोठे उधर सीधी मुफ्ती साहब गाड़ी में तेल भरे जो न मुफ्ती या त पंहिंजे काहे तेल जा पैसा ओ अदा जे कने तो के हिन दुनिया जे सफर में 4 पैसा घुरजन था त जेको हमेशा वारो सफर उन जे लाइ बि को समर ठाहे उन जी भी तैयारी कर। अगे मुंहिंजा दोस्तो अवीज़ो तोखां पुछाणो थींदो शसा साहब तो चवे भर बंजू वेही कंदे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॼाणी मानी मोटिया वर वनी अले हाणे कल कान पेई त ॾाज ॾिनऊंसि कहिड़ो मोए पुजाना मैयत जे तकड़ कल तमाम खण खण वाई वात में मंज़ल कन मुकाम लुत्फ साण लतीफ चवे हे लटा कन लीलाम हाणे मोट मोहम्मद जाम जो उम्मत तुझे आसरे यार ये ओताकू हिते ये ज़मीनूं हिते ये पुट हिते ये भाइर हिते ये मिट माइट हिते जन खां हिकड़ी मिंट घड़ी धार न थींदे हुए जंहिंजे मथां तूं कख बि न सहंदे हे उहे तोखे मरण खां पोइ तुंहिंजे मथां मड़ मिटीअ जा वारे मोटी भलिया वरी क़ब्र ते बि लड़ी कोन आया तूं ॼाण त तुंहिंजो रब ॼाणे। सुलेमान अलैहिस्सलाम जी ख़िदमत में मलकुल मौत रोज़ ईंदो हो। सुलेमान अलैहिस्सलाम हुनखे चयो त तुंहिंजी मूंसां यारी आहे पर अलाह जे हुकुम सां मुंहिंजो त साह कढंदे न हा से बिल्कुल महिरबानी कजां 2 ॾहाड़ा अॻ में ॿुधाइजां मां अलाह जो नबी आहियां मां त 24 कलाक तयार आहियां पर तब मूंखे 2 ॾहाड़ा अॻ में ॿुधाइजां कि हा से वाइदो ॿुधाई। जमल सुलेमान अलैहिस्सलाम जो 100 वरियो पूरो थियो वफात जो वक्त आयो तो मलकुल मौत हली आयो। अल्लाह जे नबी जो मौत ऐं असां जो मौत बिनी में जमीन आसमान जो फर्क केड़ो बुधाया असां का पुछदो ही कोन इए कोन चंदो त ही से बनिय ते आ भला घर पुजण जास इए कोन चंदो त ही वेठो आ सुमण जास सुतो पियो आ हिनखे जागाया मुसाफरी में वियो आ बे गोठ टिकला उतो भला बच्चन में मोटी अचे। अल्लाह ताला फरमाए तो इज़ा जा अजलहुम ला यस्ताखिरून साअतम वला यस्तक़दिमून जरे मौत ईंदो आ ता घड़ी अॻिते पोइते कोन थींदो आ जहीं घड़ी मुक़रर हूंदो उनी टाइम ते उनखे मारींदो आ पर अल्लाह जे नबियन जो कानून ही निरालो आ। मलकुल मौत ईंदो आ अस्सलाम अलैकुम चवंदो आ खुश खैराफियत पुछंदो आ उन खां पोइ ॿुधाईंदो आ साईं अव्हां जो वक्त पूरो थियो आ जे हलो त अल्लाह ॾे वठी हलाव जे रहण चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आ।
मां साबित क्या बुखारी शरीफ में हदीस पाक आ अल्लाह ताला के इहो ॾेखारणो ऐं कुदरती निज़ाम हो मलकुल मौत अचण सां अची हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो साह कढण शुरू जागो था तवज्जो करियो आयो अचण सां न को हम न का तम न को सलाम न को कलाम शुरू थियो पंहिंजी कारवाई कई हिन जो कारवाई शुरू कई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम भरे ठका जो खणी चपाट कढाई मलकुल मौत खे त मलकुल मौत जो दोडो बा अल्लाह से उनखे वरी ताक़त ॾिनी आहे वॾनि माण्हुनि जा फिरौननि जा हामाननि जा शद्दादनि जा नवाबनि जा सिकंदर जा साह कढियई पर मुंहिंजा दोस्त ते ख़ुदा जे नबी जे आॾो हुनजी हले ई कान थी पई उनखे चपाट जो हिंदो तारो निकिरी पियुसि तारो निकिरी तारो खणी सिधो ख़ुदा वटि पहुचा मोला मूंखे अहिड़े बांडे ॾे मोकिलियो थी जेको मरणो ई नथो चाहे हे ॾिस मुंहिंजी अखि कढी विधी अथई हाणे तुंहिंजी मर्ज़ी अल्लाह सी फरमा तूं कीअं वए मुझा मोला पो मुझी शायद सह वची सके थी मां त वञण सां वञी रूह कढियो अल्लाह ताला फरमायो तोखे ख़बर काने अल्लाह जे नबियन जे खिदमत में वञबो आ सलाम कबो आ तबीयत पुछबी आ उन खां पोइ ॿुधाइबो आ त रब करीम तव्हां खे घुरायो आ अचो जे भला रहो त तव्हां जी मर्ज़ी हाणे अख तुंहिंजी मां ठाहियां थो वञ वरी साॻो मूसा अलैहिस्सलाम ॾे मूसा अलैहिस्सलाम खे चओ अस्सलाम वालेकुम सही तबीयत कीअं आ ॾिहाड़ा तव्हां जा पूरा हन जे हलो त भली हलो पर जे रहणो चाहियो त ढके जे पुठीअ ते हथ घुमायो जेतिरा वार हथ जे हेठां ईंदा मूसा ओतिरा साल तोखे मां रब वधाए थो ॾियां चओ सुभान अल्लाह हिकड़ी रुगो तिरीअ ते हथ रखबो त लखे वार हीअं पुछ ताईं घुमाए त किरोड़े अल्लाह से राजी थियो आ त मुंहिंजा मूसा जे किरोड़े साल रहे त रहो मना तुंहिंजी जेका मर्ज़ी आ हाणे मोटियो पर हाणे एहतियात सां पियो अचे पेर जली चओ सुभान अल्लाह अॻियां केरु आहे चओ मूसा कलीमुल्लाह आहे चओ केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश आयो कि अल्हम्दुलिल्लाह मूसा अलैहिस्सलाम ते खबर जैसे जी हुकुम किया जी उतन के जन तो के जी सेखारियो आ जी उतन के जन तो के जी सेखारियो आ छहारा कि किबला जे हली तदी पूरा हन जे रही त अल्लाह पाक तो फरमाए त ढके जे पुठिए ते हथ घुमाए जेतरा वार तुझे हथ जे हेठां अचल ओतरा वार मां रब तो के वधाए ॾियां मूसा अलैहिस्सलाम फरमाए तो भला ओतरन वारन खां पो छा थींदो यानी वारन जेतरा साल मिलन पो भी मौत आ जेको भी मौत आ तमा हाणे तैयार आया रुगो सबक ॾियणो हो दुनिया खे ॿुधाइणो हो त आम माण्हूअ जे मौत में ऐं अल्लाह जे नबीअ जे इंतकाल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ तव्हां जे ॻोठ में हिंगोर जा हन हिते हिंगोरजन जो को हीरो मरी वियो हुजे हिंगोरजन जो हीरो छा बाबा ठिकर न हिंगोरजन जो को हीरो मरी वियो हुजे पुछो सॼो ख़बर अल्लाह जो भला पुछण आयो या दसे खणी पूरो कई ॻाल्हायो पुछई से तरसाई से राज पुछई से न इज़ा जा अजलहुम ला यस्तखिरून सातन खुदा ताला फरमाए थो इहो मां अल्लाह जो कानून आम माण्हुनि जे लाइ पर यारनि जे लाइ इहो कानून कोन्हे अञा ॿियो तोखे ॿ शाहिदूं ॿुधायां पोइ मज़ो थी वञे पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मां हीअ उन्हनि जे लाइ ॻाल्हि कयां थो जेके चवंदा नबी असां जहिड़ा माज़ अल्लाह छा चवंदा नबी ॾाढे जो असां जहिड़ा इएं था चवनि मां उनखे थो ॿुधायां अरे कीअं तव्हां नबियनि जहिड़ा आहियो तव्हां जे मौत में ऐं नबियनि जे इंतकाल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे चओ सुभान अल्लाह अल्लाह पाक जल्ल जलालहू व मन वालहू हज़रत आदम के जॾहिं पैदा फरमायो पैदा करण खां पोइ रूह विधई रूह विधी अल्लाह जे आदम जे पुठीअ ते हथ घुमाए
रब्बुल आलमीन हजरत आदम जे पुठीअ ते जो हथ घुमायो। या बुखारी शरीफ में हदीस पास हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलाम जी जेका भी क़यामत ताईं औलाद थियणी आ उहा सब ज़रड़न जे सूरत में आदम जे आॾो अची वई। तव्हां असां बवासे सभई अल्लाह से ये छा है? अल्लाह से फरमासे तुंहिंजी क़यामत ताईं औलाद थींदी इहा तुंहिंजे पुठी मां पैदा थियणी आ। ॾिसी के वाह वाह मुझा मौला ही केरो ही केरो बुधाइंदो वियो रब्बुल आलमीन। आखिरकार मुझा प्यारा दोस्तो अजीजो हिकड़े रूह दे इशारो कई ही कंहिंजो रूह आ। अल्लाह पाक जल्ल जलालु अमन वालू फरमायो यो तुंहिंजी औलाद मां अल्लाह जो नबी आ दाऊद इन जो नालो आ। इन्हीअ जी इहो रूह मुबारक रब्बुल आलमीन फरमाए तू जो है औलाद मजा नबी आ दाऊद उन जो नालो सही मौला। हिन जी उम्र घणी आ? 60 साल। सिमोन जी घणी आ? 1000 साल। से पर के कुछ तो उम्र दे अल्लाह ताला फरमाए उन जेका तकदीर में लिखजी वई सा लिखजी वई बस इन जी 60 तुंहिंजी 1000 आ। भला मौला हिकड़ो सौदो कर अल्लाह से जहा तुंहिंजे चवण सां सौदो कंदुसि। या अल्लाह कीअं कयां? अल्लाह ताला जी ज़ात ताबरकात के अर्ज़ कई मुंहिंजा मौला सौदो कर। अल्लाह से चयो तू चओ मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजी उम्र मां 40 साल हिन खे ॾे हिन जा 100 साल पूरा थियनि पोइ बि मुंहिंजा 960 साल हूंदा मूंखे खोड़ हणनि। रब्बुल आलमीन ने फरमाया जे तू पंहिंजी उम्र मां पाण जी थो त तुंहिंजे मर्दीअ सां हिन जी उम्र थी 100 साल तुंहिंजी थी 960 साल। मलाइको अचो आदम ते शाहिद थिजो। सब मलाइक शाहिद थिया जमल आदम अलैहिस्सलाम जा 960 साल पूरा थिया। मलकुल मौत आयो सही सलाम अलैकुम वालेकुम सलाम खुश आयो अल्हम्दुलिल्लाह रब मोकिलियो आ हयाती पूरी आ हलो। आदम खां वेसर थी वई न न कोन हलंदुसि मुंहिंजा अञा 40 साल पया मुंहिंजा अञा मलाइकनि जो सही असां शाहिद आहियूं तोखां वेसर थी वई आ याद कोन थी इनी पंहिंजे उम्र जा 40 साल तो हजरत दाऊद नबी खे ॾिना। जी हा बराबर ॾिना पर हाणे वञ खुदा के वनी चो तो वट खोटी काने हुन जा भी 100 साल पूरा कर मुंहिंजा भी 1000 साल पूरा कर। खोटी बात तुझे दरबार में काने का अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी दरबार में मलकुल मौत अर्ज करे तो अल्लाह ताला फरमाए तो मां पांजे नबी के नाराज कोन थो कया जेका मुझे सोने दाऊद अलैहिस्सलाम जी मर्दिया मां आदम अलैहिस्सलाम जी मर्दिया मां दाऊद जो भी 100 साल पूरो कया तो आदम जा भी 1000 साल पूरा कया तो सल्लल्लाहु अलैहि हाणे तव्हां खां मां पुछां थो त नबियनि जे मौत में ऐं मुल्ले जे मौत में फ़र्क़ु आहे या न आहे? जेके चवनि था नबी असां जहिड़ो आहे चवनि तुंहिंजे मौत में अल्लाह जे नबी जे इंतकाल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। तूं मरी तोखे कुल्हे ते खणी वञी कारे कलर में घर फिटो कंदा मुक़ाम में पूरो अल्लाह जे नबियन जे ला हुकुमात खुदा जो नबी जंहिं घर में वफात करे उन्हीं घर में खुदा जे नबी जी मज़ार ठाहियो खासो आ नबी जो अल्लाह जो नबी बाहर न खजंदो आ अल्लाह जे नबी के उन्हीं जगह ते जाए मिलंदी आ इन्हीं जे करे तो गुंबद खजरा आशा सिद्दीका जे घर के रसूलुल्लाह जो रोज़ो ठाहियो वियो। मुझे महबूब जा गुलामो तो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम चयो मलकुल मौत के त मुखे बुधाए यार याद आ पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैहि या
सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। जमल सुलेमान अला नबीना अलैहि सलाम जो ॾींहुं पूरा थिया त मलकुल मौत आयो। सही हलो सुलेमान अलैहि सलाम जो ॻाल्हि ॿुध, मां तयारु आहियां, मां पर तो वाइदे खिलाफ़ी वई कहिड़ी जो तोखे चयो न त मूंखे ॿ ॾहाड़ा अॻे ॿुधाइजां, ॿुधी कजां, मां त तयारु आहियां, पर तो ॿुधी रका न कई, संगत में ॿुधी त करे हा। चइसि मूं ॿुधी कई, मूं कॾहिं कई कि तोखे सुलेमान या ख़बर कान्हे अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणे ॻोठ में कज़ियो थियो, अॼु फलाणे शहर में फलाणो गुज़ारे वियो। सुलेमान या ॿुधी नाहे त ॿियो छा आहे? चओ सुभान अल्लाह। अॼु पाड़े थियल लॾियो, भिटाई साहब तो चवे अॼु पाड़े थियल लॾियो सुबुह वारो मुंहुं, दुनिया ॾींहं ॾूं उथी लोच लतीफ़ चवे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं उस्ताद रहमतुल्लाह वीचारो जहान छॾे वियो आहे, इहो तव्हां ई असांजे वास्ते मुंहिंजा दोस्त हिकिड़ो सबक़ आहे, तव्हां ई असांजे लाइ यादगिरो आहे त हिन बि ज़िंदगी गुज़ारी, औलाद थी, भाइर अज़ीज़, मिट माइट, शागिर्द, दोस्त, अहबाब आहे, पर अल्लाह जो अमर मने जहान मां हलियो वियो आहे। असांखे बि ख़ुदा जे ज़ात ॾे हलणो आहे। इन लंबे चौड़े सफ़र जी असांखे बि तयारी करणी आहे, ऐं उहा तयारी आहे अल्लाह जी इबादत। चओ छा आहे? अल्लाह से तली दावत हो जे या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम, इबादत कयो उन पंहिंजे रब करीम जी जंहिं तव्हांखे ख़ल्क़ियो आहे। लाशूरीअ में, बेख़बरीअ में हर माण्हू कंहिं न कंहिं ज़रिए ख़ुदा खे यादि कंदो आहे। अॼुकल्ह जेके दुनिया में दहरिया हन, दहरिया कामरेड पुट ज़ाहिर में चवंदा बाबा दुनिया पाण ई थी हले, हे हादसाती तौर जहान ठहियो आहे, हादसाती तौर ख़त्म थींदो, पाण ई पियो हले, माण्हू ई था चवनि। पर उहे बि कॾहिं कॾहिं जॾहिं कंहिं बि मुसीबत में फासंदा आहिनि, अल्लाह सही जे क़ुरान शरीफ़ जी आयत आहे, रब सही चवंदो आहे त तौअन ऐं करहन, मजबूर करे, कॾहिं ख़ुशीअ सां, कॾहिं नाख़ुशी खां, तुंहिंजे दिलि मां अॾे कॾहिं इंसान कंहिं मुसीबत में फासंदो आहे, सभु वाहूं रहिजी वेंदियूं आहिनि, सभु दग बंदि थी वेंदा आहिनि, केॾो बि सरकश हूंदो आहे, केॾो बि बेदीन हूंदो आहे, जॾहिं सभु वाहूं बंदि थी वेंदियूं आहिनि त पंहिंजे मुंहुं चवंदो आहे मुंहिंजा मौला मूंखे बचाइजां। ऐं हर हिकु माण्हूअ ते इहो वक़्तु ईंदो आहे, कॾहिं न कॾहिं इंसान बेख्तियार थी करे पंहिंजे रब खे यादि कंदो आहे। मज़ो इन्ही में आहे जो अल्लाह खे बा अख्तियार होश हवास सां यादि कर त रब राज़ी थी पवई। ऐं अल्लाह जे कुदरत जो कानून अहिड़ो आहे जो ॿार ॼमंदो आहे न, कुल्लु मौलूदिन यूलदु अलल फितरत, हर ॿार ॼमंदो आहे त फितरत ते ॼमंदो आहे, माना दीन इस्लाम ते ॼमंदो आहे। फअबवाहु युहव्विदानहु व युमज्जिसानहु व युनस्सिरानहु, पोइ हुन जा माउ पीउ पोइ जेकॾहिं मजूसिन जे घर में ॼाओ आहे उन ॿार खे मजूसी ठाहींदा, यहूदिन जे घर में ॼाओ आहे हुनखे यहूदी ठाहींदा, नसारनि जे घर में ॼाओ आहे हुनखे नसारो कंदा, शीए जे घर में ॼाओ हुनखे शियो पढ़ाईंदा। ये सुन्नी आशिक़े रसूल जे घर में पैदा थियो त बच्चे खे सुन्नी बनाईंदा। ॿार कुदरती तौर छा ते ॼमंदो आहे? दीन इस्लाम ते, ऐं उहो उथण सां ई अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे। असां वटि छा कंदो आहे? ऊअं ऊअं ईअं न बाबा, पर न, अल्लाह ताला फरमाए थो इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। दुनिया में जेका भी शय कहिड़े भी क़िस्म जो आवाज़ कढे, पर इहो आवाज़ न आहे, इहो अल्लाह जो ज़िक्र आहे। पर तव्हांखे सम्झ में नथो अचे।
तव्हां खे समझ में नथो अचे हकीकत में उन शइ जे मां जेको आवाज़ तो निकरे सो ख़ुदा जी तारीफ़ आहे। असांजे न लाड़ वारे मुल्क में हिकिड़ो मौलाना थी गुज़रियो आहे, मौलाना अली मोहम्मद महेरी, वॾो आलिम हो। इन बारे में हिकिड़ो शेर चयो आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे, तव्हांखे बि ॿुधायां। बुजुर्ग फरमाए तो पीघड़े में ॿार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। सुभान अल्लाह चो। पीघड़े में ॿार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। या हुजे मोमिन मुवाहिदा या हुजे काफर कटो, या हुजे काफर कटो, मुँह मथे मीनार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में समुंडन सानड़ा ऐसे सिंगारियों, ऐसे सिंगारियों, पोपरी या बचिया पोपरी पातार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। अवां अल्लाह से जो नालो वठो तो मज़ो अची वने। चो पीघड़े में ॿार बोले, पीघड़े में सभई पीघड़े में ॿार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। कूंजड़ काछे मंझे रोह रामाणा बधा, रोह रामाणा बधा, तारते तीतार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। मौलाना साहब जो नालो अली मोहम्मद, आखिर में नालो तो चवे ॿिया त विच ते घणा मिसरा मां छॾे थो जा। मंझ मोहब्बत चा महेरी, महेरी ज़ाता मंझ मोहब्बत चा महेरी, हय्यो कय्यूमुल कदीर, हय्यो कय्यूमुल कदीर। सुभान अल्लाह। मंझ मोहब्बत चा महेरी, हय्यो कय्यूमुल कदीर, हय्यो कय्यूमुल कदीर। ही अली, अली मोहम्मद नालो, ही अली अज़कार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। अफसोस हर शय खुदा जो जिक्र करे, अफसोस जीत जणा खुदा जो जिक्र कर, अफसोस रोजादा पखी पखड़ खुदा जो जिक्र कर, ऐं असी इंसान खामोश वेठा हुजो ऐं खुदा जे जिक्र खे विसारे छॾियो। न मुजादा अकुल जी तक़ाज़ा इहा आहे, असांखे खुदा अशरफुल मखलूक बनायो आहे ऐं वालीअ वड़ त केॾो कयो आहे जो असांखे रसूलुल्लाह जो उम्मती बनायो आहे। इंसान तो भील भी आहिनि, कोली भी आहिनि, शिया भी आहिनि, वहाबी भी आहिनि, इंसान न बाबा, पर रसूलुल्लाह जा उम्मती तव्हां असांखे खुदा ताला इंसान सां गॾु रसूलुल्लाह जो गुलाम बणायो आहे। या वॾी खां वॾी नेमत इहा सॼे जहान जूं नेमतूं हिकिड़े पासे, या रसूलुल्लाह जो उम्मती गुलाम जो इहा नेमत हिकिड़े पासे। इन नेमत खे यादि करे खुदा जी इबादत कंदा कयो।
अल्लाह से शर तव्हां असांखे पंहिंजे इबादत जी तौफीक नसीब फरमाए। मरहूम जेको जहान छॾे वियो अल्लाह से उनखे जन्नत में आला मकाम अता फरमाए। खुदा जा बाना बणिजी वञो। 5 वक्त नमाज पढ़ो, नमाज कज़ा न कंदा कयो। नमाज दीन जो सुतून आ। नमाज जंहिं कायम रखी रसूलुल्लाह जो फरमान आ, उन नमाज कायम कंदड़ ॼण दीन कायम रखियो। अवां पंहिंजे नमाज़ुनि खे कायम कंदो, इंशा अल्लाह ताला तव्हांजो दीन कायम हूंदो। कोशिश कंदा कयो त बा जमात नमाज पढ़ंदा कयो, पर पेश इमाम खे ॾिसंदा कयो त या रसूलुल्लाह वारो आ या को ॿियो आ। हिकिड़े साल मां वियुसि पिंडी इस्लामाबाद घुरायो, उते जो वियासीं सदर साहब सां मुलाक़ात जे लाइ त तलाशी पे वरितऊं। हिकिड़ो फौजी खिली तो चए मौलाना पता नहीं तुम कौन हो, बारूद वाले तो नहीं हो। अब आहे न मुल्ला बारूदी। मैंने कहा भाई मैं बारूद वाला नहीं, मैं दुरूद वाला हूं। हम बारूद वाले, हम कौन है बोलो? दुरूद वाले। जोर से बोलो, हम कौन है भाई? असा बारूद वाला कौन आहियूं, असा दुरूद वाला। अल्हम्दुलिल्लाह तव्हां त दुरूद वारी जमात आहियो, तंहिंजे करे इमाम बि दुरूद वारो बोलियो। तव्हां वरी छा चवंदा अब्बा मिड़ई अल्लाह जो फर्ज़ पढ़णो। मिशका शरीफ में किताबुल इल्म में हदीस हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमायो हाज़ा दीनुकुम। ही नमाज, ही रोज़ो, ही हज, ही ज़कात, ही कुरान, ही हदीस, मदरसा तहां जो दीन आ। छाहे ॾाढे गला शोर सां चओ हाज़ा दीनुकुम। खुदा जे हबीब करीम जे फरमान के ख्वाजा हसन बसरी नकुल तो करे हाज़ा दीनुकुम, ही तव्हां जो दीन अथव। फंजुरू अम्मन ताखुजू दीनकुम। अवां उन्हीअ माण्हू खे ॾिसंदा कयो जंहिंखां तव्हां दीन वठो था त इहो कहिड़ो आहे। छा दीन त आहे, पर जंहिंखां सिखो था उन खे ॾिसो, उन जो ॾिसण लाज़मी आहे। ईअं न त मिड़ई अदा मिड़ई नमाज़ पढ़णी आहे, अबा मिड़ई जनाज़ो पढ़ाइणो आहे, अबा मिड़ई निकाह पढ़ाइणो आहे, अबा मिड़ई कुल ॼाणणा आहिनि, अबा मिड़ई ईद पढ़णी आहे। न न न न, तोखे हाणे ॿुधाए थो त इहो तव्हांजो दीन आहे। फंजुरू ॾिसंदा कयो अम्मन ताखुज़ून दीनकुम। अवां दीन पंहिंजो कंहिंखां था वठो पिया। माना अव्वल ॾिसणो आहे त साम्हूं केरु आहे, पोइ निमाज़ पढ़णी आहे। चओ सुभान अल्लाह। नमाज उन्हीं जे पुठियां पढ़बी जेको चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। जोर सां अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। बाजार में जेकॾहिं तव्हांखे कंहिं दुकान तां सौदो सस्तो मिले, ॿिए हंधा महांगो मिले त काथों वठंदव? ज़ोर सां चवंदा ॻाल्हायो, छो त तव्हां चवंदे में 4 रुपया नफ़ो आहे। निमाज़ तव्हां ते कर्ज़ आहे, इहो तव्हांजो कर्ज़ लहंदो कोन जेसीं ताईं न पढ़ंदव। पर पढ़ण खां पोइ बि तव्हां अहिड़े माण्हू जे पुठियां पढ़ो त जंहिंजी पंहिंजी निमाज़ ॾिसो थिए थी। ॻाल्हायो, ड्राइवर जेको ड्राइवर करे थो इहो ॾिसो त सही ड्राइवर आहे या ईअं खाबड़ोठी आहे। गाॾी बि चट, ड्राइवर जी बि टंग चट, पैसेंजर जो बि चेल चट। छो त मुंहिंजा त अणॼाणो ड्राइवर आहे, तंहिंजे करे ड्राइवर उहो हुजे जेको मुस्तनद हुजे, ॼाणो हुजे, तजुर्बेकार हुजे। ऐं मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह पाक जी ज़ात फरमायो आहे हबतत अअमालुकुम। ओ जेके बेअदब रसूलुल्लाह जा आयो महबूब सां गुस्ताखी कंदा हो, तव्हांजी का बि इबादत खुदा वटि क़बूल कान्हे का। न तव्हांजो रोज़ो, न तव्हांजो हज, न तव्हांजी ज़कात, न तव्हांजो जुम्मो, न तव्हांजी ईद, का शय काने का। बेअदब तव्हांजी पंहिंजी निमाज़ काने का त ख़ल्क़ जी निमाज़ कीअं थींदी? ख़ल्क़ जी निमाज़ तॾहिं थींदी जॾहिं मुसल्ले ते को आशिक़ रसूल बीठो हुजे।
तने करे इहो ख़्याल कंदा कयो तव्हां में इमाम मुंहिंजी आख़िरी नसीहत तव्हां खे चवां थो इहा याद करे छॾींदा कयो त इन्ही ॻाल्हि खे अमलियत ॾींदा कयो त असां लॻूं कंहिंजे कढ था निमाज़ कंहिंजे पुठो पढ़ूं था निमाज़ केरु थो पढ़ाए मुसल्ले ते केरु बीठो आहे अवां डिघी ॾाढ़ी ॾिसियो बीठा हो हेॾी वॾी ॾाढ़ी ॾिसियो कीअं ख़राब हूंदो हे वॾो आलिम आहे वॾो फटको थो ॿधे पियो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फुट पटी खणी ॾाढ़ी कान कछबी ईमान कछबो ईमान छा कछबो ईमान कछबो पोइ सुन्नत ॾिसबी अवल ईमान पोइ सुन्नत ॾिसबी पर मुंहिंजा दोस्त जेकॾहिं ईमान कोन्हे त इहा ॾाढ़ी बि कम जी कान्हे पर जे ईमान आहे त इहा मुस्तफ़ा जी सुन्नत इंशाअल्लाह ताला बेड़ो पार करे छॾे अल्लाह से मुझी भी हाज़िरी कबूल फरमाए अवां जी भी कबूल फरमाए ये तो फडो थियो असां जे दौर में पंहिंजा जेके रिश्तेदार आहिनि से असां खे मजबूर था कनि त दुहल शादी में ज़रूर हुजे हाणे असां छा कयूं इनकार भी नथा करे सघूं मिट्री माइट्री जे करे मजबूर आहियूं छा जे करे के जे मूंसां निहारियो कलमो पढ़ो ला इलाहा ला इलाहा अॻिते छा आहे ये चौथा जो माइट रसूलुल्लाह है छाता चवदा मोहम्मद रसूलुल्लाह यार कलमो नी थिया न त पोइ यार तहां जे माइटन खे भी हया अचण खपे माइट रसूल जो दर न छॾे अवां खे भी मजबूर न कन पाण भी रसूलुल्लाह जे शरीयत ते हल उथंदे बहंदे सिफत सना कर अरबियत सल्ले अला पढ़ फतबूनी सिर को झुका कर बख्श लगे रोकड़ पे न मुझे चवण ते आओ फिर था बिस्मिल्लाह अपने था पढ़ो सुभान अल्लाह त मुफ्तजिया उथंदे बहंदे सिफत सना कर अरबियत सल्ले अला पढ़ फतबूनी सिर को झुका कर मुस्तफा जे दर ते सिर झुकाइणो फतबूनी सिर को झुका कर युहब्बु दर्जे पैदीर जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदीर जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदीर जिथ जो वेखी नाम मोहम्मद चुम अखियां ते लैदीर जिथ जो वेखी नाम मोहम्मद चओ सुभान अल्लाह लम लगाए त रसूलुल्लाह सा लगाए मुझे रसूल करीम सा मिट्री न छिन ये माइट भी इंशाअल्लाह ताला तू पक्को थींदे तो सा मिट्री गंडीदा तू गप जो किलो हुंदे न त पोइ तुम ज्यादा तोखे दोल वजराईंदा पर तू चओ भली कावड़जी वञो भत मां कढी छॾियो न खाईंदो सां पोइ हो मजबूर थींदा बाहे आशिक नथो मुड़े यार भत बंद कयो त हिन खे मानी खारायो हाओ या न तव्हां पक्का हूंदो भत दोल बंद कंदा